जी नाज़रीन, सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां मंशियात वधण कारोबार महंगाई बदअमनी के ख़िलाफ़ शुरू करे एहतजाजी तहरीक जी पहिरें मरहले में अमरीका चौक खां वठी कुंडी प्रेस क्लब ते रैली कढी आहे, जंहिंमें HTP के अलावा पासन कोहली सिविल सोसाइटी ॿिया माण्हू शामिल आहिनि। हुन ॻाल्हि वक़्तु असल मक़सदु छा आहे, वधीक छा चवणु चाहियो आईंदा लाइ अॼु जी रैली जेका आहे वो ताल के कुंडरी में मंशिया जा अड्डा जेके हलन पिया असांजूं ज़िंदगियूं तबाह पिया कनि, असांजी नस्ल के तबाह पिया कनि, उनखे रोकण जे लाइ ऐं उन मंशियात के वधीक वधाइण लाइ रोकण जे लाइ असां अॼु मैदान में आहियूं। उनजे ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो पियो वञे। उन खां सवा सिहत जा मर्कज़ जेके आहिनि, सिहत जे मर्कज़ जेके आहिनि उहे बिल्कुलु तालके कुंडरी में हींअर न हुअण जे बराबरि आहिनि। उते डॉक्टर न आहिनि, दवाऊं न आहिनि। असां 4 नुकाती जदोजहद डिस्ट्रिक्ट उमरकोट में 4 नुकाती जदोजहद करूं पिया, जंहिंमें तइलीम बचायो, सिंध बचायो ऐं सिहत जे मसइलनि लाइ। पर असांजो अहम मसइलो जेको आहे सो मंशियात आहे। असां मंशियात जे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज करे रहिया आहियूं डिस्ट्रिक्ट में। असां इवन DC जे ऑफिस जे अॻियां धरणो बि हणंदासीं। सिंध जी बका ऐं वजूद जो मसइलो आहे। असांजी नस्लूं तबाह आहिनि, असांजा इदारा तबाह आहिनि, उनमें करप्ट ऑफिसर आहिनि। हितां जे साम्हूं सरेआम कैबिननि ते सफ़ीना आदाब गुटका चर्च ठरो हर ॻोठ शहर में असांजे सिहत जा मसइला, लाक़ानूनियत बेइंतहा आहे, बदअमनी जाम आहे। रोज़ाना 2-4 मोटरसाइकिलूं फुटजनि थियूं। सफ़ीना ॾिसो इंडिया खां अचे थी, वो माना बॉर्डर कीअं क्रॉस करे पंहिंजे सिंध जे हर ॻोठ हर गली हर शहर में कीअं पहुचे थी। ऐं शराब तक़रीबन 100 मज़ा 90% घरनि में शराब ठहे थो ऐं उहो ज़मींदार हुकुमरान पुलिस उन्हनि खे मोकल ॾेई छॾी आहे। इहे जेको ॾींहों ॾींहुं वधनि पिया ऐं जेके आहिनि असांजा आला इख़्तियारी या असांजी इंतिज़ामिया जेका आहे तो शायदि मंत्रियूं उन खां वठे पिए, इन ई करे रुॻो उन्हनि खे बंदि करण लाइ तयारु न आहे। सो उन सां गॾोगॾु जेको सिहत जो मसइलो आहे उहो बि ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदो वञे। या त ॻाल्हि ॿुध अॻवान इहो चवणो आहे त माना मंशियात अहिड़ो कारोबार में जेको वधी वियो आहे, हर शहर ते दुकाननि ते विकिरो थी रहियो आहे। क्रिस्टल आइस आहे, शीशो वग़ैरह उहो आम विकिरो थी रहियो आहे। उन खां इस्पताल जी हालत तमामु ख़राबु आहे, तइलीम इदारनि जी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे, बदअमनी उरूज बुझी वई आहे। इंतिज़ामिया आहे जेके हुकुमरान उहे सभु तंबाचे मनल हुनजी घुर कई आहे त मसइला फौरी हल कयो वञे। ॿी सूरत में जेको असां HTP वारा पंहिंजा ॿिया अॻवान जेके आहिनि तनज़ीमूं गॾिजी करे मंशिया अॾनि ते हमलो बि कंदा, मंशिया अॾ बंदि कराईंदा, इस्पताल जो दौरो बि कंदा ऐं आख़िर में DC धरणो बणंदा। कैमरामैन सभी जान सां गॾु अब्दुल मजीद मेमन, KTN न्यूज़ कुंडरी।